सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। लेकिन कुछ वक्त का बाद जदे असांजो सपन ते उबतो अमल करना कंहिंखे जवाबी कार्रवाई ॾींदासीं, कंहिंखे ॾुख ॾींदासीं, कंहिंसां कुझु ॻाल्हाईंदासीं, घटि वधि हलंदासीं। असां सोचियोसीं छा सभिनी खे इज़त ॾींदासीं, मानींदासीं, घर खे बहितर बणाईंदासीं। लेकिन जॾहिं असां हद हराम बणिबासीं, जॾहिं असां ख़्यालु न कंदासीं, ॾंद ते हणंदासीं, सोचियोसीं असां उनखे सुख ॾींदासीं। लेकिन जंहिं ॾींहुं चाहींदा आहियूं सभु असांखे सुख ॾियनि। मां कंहिंजी नौकरानी थोरी आहियां, मां कंहिंजो नौकर थोरी आहियां, छड़ो मां वेही करां। तो सॼी सोच जॾहिं उबती थींदी आहे पोइ घर डामाडोल थींदा, पोइ सभु कुझु बर्बादु थी वेंदो आहे। छाकाणि त सॼी सोच उबती थी वई, असां पाण खे तबाह। लेकिन असांखे इहा ॻाल्हि हुजे असां शादी खां अॻु में कहिड़ा सपना असांखे उन ते अमल करिणो आहे। अॻिते कोई स्वर्ग हुजे या न हुजे, असांजो घर स्वर्ग बणिजी वेंदो आहे। असां हर स्वर्ग में रहंदा आहियूं, देव ऐं देवी थी करे रहंदा आहियूं। तंहिंजे करे असां कॾहिं बि पंहिंजा सपना सजाए करे उनखे पंहिंजे हथनि सां पंहिंजो पाण ख़तमु न कर। जो उन कहाणी को शुरू कयोसीं, हिकिड़ो भुगड़नि को शुरू कयोसीं, हिकिड़े महल ताईं पहुतासीं। लेकिन महल ठाहे करे वरी उबती सोच रखी करे महल को जे शुरू कयोसीं त पाण बि न बचासीं, पंहिंजो पाण खे उते ख़तमु करे छॾियोसीं। तंहिंजे करे असांजो जीवन हिकिड़ो आशीर्वाद आहे, मालिक जी रहमत आहे, उन सचे साईं जी कृपा आहे, उनजो प्रसाद आहे। असां उन प्रसाद जी संभाल करे रखूं। उनजो प्रसाद, उनजी आशीर्वाद ईअं हूंदी आहे जेको सचे साईं ॾे आयो हो। फलाणो सेठ आहे, अॻु मुंहिंजो जीवन कीअं बि हुयो, लेकिन हाणे वरी एॾो हथ रखियो अथई, एॾो प्यारु कयो अथई, जेको मां घुरंदो आहियां कारोबार में, इन में हाणे मुंहिंजी एतिरी ख़ुशी ख़ुशहाली अची वई आहे। तंहिंजे करे आसीस करो जो मां सां सदा ईअं हले पियो। ऐं साईं खिलियसि, त पोइ ॾाढो सुठो हलो। हा साईं, चए चङो जेतिरो तोसां चङो हले पियो, तूं चवंदा सुठो हले। चङो एतिरो चङो त हलंदो आहे, हले जीअं अॻिते सुठो हले, इन करे प्रसाद हणिजे ऐं थोरी जांच वञे। साईं ॿ पताशा ॾिना पिया, चङो प्रसाद ॾिजांइ जे तोसां सदा ई सही हले। ऐं जीअं वियो हुते उनखे प्रसाद वियुमि, सचे साईं सां जेको असां रमदास तुंहिंजो ज़िक्र कयो, मां सां ॾाढो सुठो हलंदो आहे। मां चयोमांसि आसीस करो जी अॻिते मां सां सुठो हले। साईं चए पहिरियों साईं खिलियासीं, हाणे तोसां चङो हलंदो, पर जे तोसां अॻिते चङो हले इन करे प्रसाद ॾियां थो, उनखे ॾिजांइ। सो साईं जन ॾाढा ख़ुशि थिया। सो मूंखे प्रसाद ॾिनो ऐं हुनखे इज़त सां प्यार सां प्रसाद वरितो। सचे साईं प्रसाद मूंखे मोकिलियो आहे, मुंहिंजी ज़िंदगी जी वॾी ॻाल्हि आहे। ऐं जे घर वियो पोइ प्रसाद पंहिंजे घर वारनि खे बि खाराई, ऐं जे थोरो पाण खाधई, जी खोपड़ी फिरणु शुरू थी। ऐं जीअं खोपड़ी फिरी, यार मूंखे पहिरियों तूं माफ़ कर, पोइ मां सचे साईं ॾे हलां। मां तुंहिंजी तारीफ़ कई, तूं मां हेॾी ज़िंदगी में सुठो हलियो आहे, मूंखे सभु सुख ॾिना थी, एतिरो बहितर वहिंवार कयो अथई, मां सोचे ई न सघंदो आहियां। मां सचे साईं सां तुंहिंजी एॾी तारीफ़ कई, चवंदो मूंखे पहिरियों तूं माफ़ कर, उनखां बाद जेको आहे मां सचे साईं ॾे हलां। ईअं मां कहिड़ो मुंहुं खणी चए छा जीअं तूं प्रसाद ॾिनो, मां प्रसाद खाधो, एक्चुअली मां तोसां जेको बि हलियो उहो बदनियती सां हलियो। अंदरि मुंहिंजे में ॾाढी खो थी, बेईमानी हुई। मां चयो तोखे मां सभु कुझु ॾींदे तोखे पहिरियों कंदुमि करज़ाई, मां हुई तुंहिंजी दुश्मनी। मां चयो तोसां दुश्मनी पूरी कंदुमि, तुंहिंजी इज़त ते, घर ते, सामान ते, सभिनि ते मुंहिंजी नज़र हुई। भई कुझु बि थिए तोखे मूंखे अहिड़ो रुसवा करिणो आहे, अहिड़ी बेइज़ती करणी आहे जो तोखे जीअण जहिड़ो थिए, तुंहिंजी तुंहिंजी इज़त बचाइणी आहे। कुझु छॾे, हर बुरी नज़र, हर बुरी नियत मां सां तोसां हुई। छो मां तोसां लबादो पिया कयो, ॾेखाव इहो पिया कयो मां तुंहिंजो सॼाणा, बाक़ी मां अंदरि ई अंदरि तोखे खोखलो कंदो पियो आहियां। पर जीअं तूं मूंखे प्रसाद ॾिनो, मां प्रसाद खाधो, मुंहिंजी सॼी ॿुधी बदिली वई, सोच बदिली वई। इहो शख़्स एतिरो चङो हलियो आहे, सचे साईं मूंखे प्रसाद मोकिलियो आहे। जंहिंजे लाइ मां एतिरो ग़लति भावनाऊं रखियूं, ग़लति सोच रखी, उनजे चवण ते मूंखे प्रसाद मिलियो आहे, रहमत मिली आहे।
एॾी मूंखे सचे साईं रहमत ॾिनी आहे बसि तोसां त छा, लेकिन अॼु खां बाद मां कंहिंसां बि खोट बेईमानी आहे अंदर में खोट न कंदो, कंहिंखे ॾुख ॾियां। हाणे मां सचे साईं को आशीर्वाद ॾे मुंहिंजो जीवन सदाई ॿियनि खे सुख ॾींदे ख़ुशियूं ॾींदे गुज़रंदे त प्रसाद जो मक़सदु आहे जेको असांजी पूरी मन वृत्ति खे फेरे छॾे, असांजी सोच खे फेरे छॾे, असांजे अमल खे फेरे छॾे। तंहिंजे करे असांजी प्रसाद जो क़दुरु कर, उन रहमत ऐं आसीस जो क़दुरु कर। भाग नसीब क़िस्मत इज़त शान मान उन्हनि सभ जो क़दुरु कयूं। जंहिं ॾींहुं क़दुरु कंदासीं, चङो हलंदासीं, बहितर सोच रखंदासीं, त पोइ असांखे उबती सोच कॾहिं ईंदी बि न त मुंहिंजो सभु कुझु तबाह थिए। असांखे हूंदो त असां सभ खे सुख ॾियो, जॾहिं सभ खे सुख ॾियणु सोचींदासीं, कंहिंजे लाइ ग़लति भाव न रखंदासीं त असांखे कोई ग़लति भाव न ईंदो ऐं असां ग़लति सोचींदासीं न तो कॾहिं पोइ ते पवंदासीं न। अहिड़ा ज़िंदा रहंदासीं जो हित में ज़िंदा रहंदासीं, एतिरा कर्म कंदासीं मरण खां बाद में ज़िंदा रहंदासीं ऐं वरी मालिक जी रहमत अॻिते में शान मान सां वेंदासीं पंहिंजे जीवन जो ऊचाई।